दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद GSN जी लतीफ़ जी सिंध ॿोली। दोस्तों अॼु तव्हां खां पुछणो इहो हुयो त कल्ह जेका हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे या दावा साम्हूं आई आहे, सिंध सरकार जो तर्जुमान आहे मुर्तज़ा वहाब साहब जे दावा कई आहे त उन्हनि NGOs जे तरफ़ां जेको आहे सो सिंध सरकार तक़रीबन हिन वक़्त ताईं जेको आहे सो 1,75,000 सिंधी मुस्तहिक़ माण्हुनि में जेको आहे सो राशन पाणी तक़सीम करे चुकी आहे। सो तव्हां खां इहो पुछणो हुयो त जेके बि मुंहिंजा दोस्त आहियो मूंखे ॾिसंदड़ ॿुधंदड़ पढ़ंदड़ लाइक कंदड़ या जेका मुंहिंजा फॉलोअर मुंहिंजा चाहींदड़ मुंहिंजा दोस्त फिरी प्यारा महबूब जेके बि आहियो उन्हनि सभिनी मां छा तव्हांजी कंहिं UC में तालके में ज़िले में बि कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं राशन मिलियो आहे त निशानदेही कयो। ऐं ॿियो जेको आहे सो तव्हां सां हिकिड़ो लतीफ़ो शेयर करियां त नानी कोड़ी चवंदी आहे त हिकिड़ो असांजो परे जो माइटु हुयो जंहिंजी हिकिड़ी आदत हुई त उहो जेको आहे सो जंहिं बि न्याणी सियाणीअ सां हथु मिलाईंदो त उनखे थोरो ज़ोर ॾेई ॾींदो हुयो त जेका शरीफ़ औरतूं हूंदी के ख़ामोश रहंदियूं या जेकी शौक़ीन हूंदियूं उहो सम्झी वेंदियूं। ऐं नानी कोड़ी चयो त जॾहिं उन सां हथु मिलायो त नानी कोड़ी जेको आहे उनखे चयो त आउं अहिड़ी न आहियां त उन जवाब में ॾिनो त कंहिंजे मुंहं ते लिखियलु त न आहे या कंहिंजे निड़ ते लिखियलु त न आहे, तंहिंजे करे असांजो पुछणु फ़र्ज़ु आहे। असांजो पुछणु फ़र्ज़ु आहे त सिंध सरकार खां त जेका तव्हां जेको आहे सो हिन मिसकिन मुस्तहिक़ जेको आहे सो मज़दूर औरत तबिके जे जेको आहे सो माण्हुनि खे जेके फाका कशीअ जी जेका सूरत हाल में आहिनि जिन जो चुल्हो नथो भरे पियो हिन लॉकडाउन दौरान जेको आहे सो बुख खे जेको आहे सो मुंहुं ॾेई रहिया आहिनि, तव्हां उन्हनि खे राशन पाणी कॾहिं ॾींदव ऐं उनजो बंदोबस्तु कॾहिं थींदो, केतिरनि ॾींहंनि में थींदो। सो दोस्तो असांजो पुछणु फ़र्ज़ु हो तव्हां जेको आहे सो महिरबानी करे जेके तव्हांजी वीडियो पसंदि अचे त हिनखे शेयर करियो, ॿियनि दोस्तनि सां वंड करियो। वरी कंहिं नए मौज़ूअ सां तव्हां सां मुखातिब थींदासीं। तेसिताईं जो इजाज़त सलाम हाफ़िज़।